हुते याकूब अलैहिस्सलाम जिंदा वेठो आहे, रब खे थो सॾे वेठो। यूसुफ अलैहिस्सलाम खूह में वेठो आहे, पंहिंजे रब खे थो सॾे वेठो। जेके नबी आया तॾहिं क़ुर में फरमाए थो लहू दावतुल हक़। मञो था न क़ुर? लहू दावतुल हक़ फरमाई सॾ अल्लाह जो हक़ आहे। वल्लज़ीन यदून मिन दूने ला यस्तजीबून लहुम बिशै इल्ला कबासित कफ़ैहि इलल मा लियबलुग फाहु वमा हुवा बिबालिगे वमा दुआउल काफिरीन इल्ला फी ज़लाल। कुरान खणी अचो माना वारो त मां ॾेखारियां खोले। अल्लाह फरमाए थो कुरान में सॾ अल्लाह जो हक़ आहे, पुकार अल्लाह जो हक़ आहे, पाॾाइण अल्लाह जो हक़ आहे। जेके अल्लाह खां सवा ॿियनि खे सॾनि था, कुरान में रब थो चवे फरमायई त उन्हनि जो सॾ ईअं आहे जीअं खूह जे मथां वञी माण्हू बीही रहे, पाणी हेठि आहे, सॾे थो बीठो पाणी खे, आ पाणी माॾे हली आ, आ पाणी माॾे हली आ। क़ुरान थो फरमाए जीअं पाणी हिन जे हथनि ते नथो पहुची सघे, उहे बि सॾ जन खे सॾनि था, उहे सॾण वारनि खे नथा पहुची सघनि। अल्लाह फरमाए थो वमा दुआउल काफिरीन इल्ला फी ज़लाल। फरमाए थो गुमराही में पइजी विया, कुफर में पइजी विया। हिते 26 सिपारे में वरी लिखियो अथई क़ुरान में रब तो फरमाए वमन ज़ल्लु मिम्मन यदू मिन दूनिल्लाह मन ला यस्तजीबु लहू इला यौमिल क़ियामा वहुम अन दुआहिम गाफ़िलून। जेके सॾण था, क़ुरान में थो चवे अल्लाह खां सवा ॿिए खे इन्हनि जहिड़ो गुमराह ॿियो कोई न आहे। वॾा गुमराह इहे आहिनि, इहे ई वॾा गुमराह आहिनि जेके अल्लाह खां सवा ॿियनि खे था सॾनि, ॿियनि खे था ॿाॾायो, ॿियनि खे था पुकारियो। अल्लाह से कुरान में फरमाए त मैं जिते रसूल फ़क़द अता अल्लाह। जंहिं मुंहिंजे रसूल जी तेरी कई ते मां अल्लाह जी कई। हा रसूल खे सॾण त हक़ आहे सही। वरी इहो काथों साबित कई सॾण? ताबेदारी कर न कर, तूं सॾ। ताबेदारी या पैरवी। तो रसूल ॿिए खे सॾियो आहे त तूं बि सॾ। रसूल जी ताबेदारी आहे न, ताबेदारी न। मयूतेला मना मयूतेला अल्लाह जी ताबेदारी कई, उन रसूल जी कई। पोइ रसूल तो ये तो फरमाए त लहू दावतुल हक़, सॾ अल्लाह जो हक़ अथव, पुकार अल्लाह जो हक़ अथव। रसूल ॿिए खे सॾियो आहे छा? नबी साईं फरमाइनि था जुती जो टाको टुटी पवे त बि अल्लाह खां घुरो, लूण खुटी वञे त बि अल्लाह खां घुरो। अल्लाह वारनि बि चयो आहे, भिटाई साहब बि फरमाए थो जे भाए जोगी थी आहे त ॾिली खणी न रुल, वेड़े वेह वजूद में कर हेकड़ाई जो हुल। तूं पाण अमुल छो पिने पिनांगन खाऊं? फरमाए थो पिना दर न पिन जो पिने पूरी न थी वई। अॼु अब्दुल लतीफ़ चवे उहो दर पिन जेको ॾेई न पचारई। भिटाई साहब भी तो फरमाए हिन कुरान में मियाँ पढ़ो तो सही ना, इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन आहे न बा कुरान में। इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन, ख़ास तुंहिंजी इबादत कयूं था ऐं कंदा रहंदासीं, ख़ास तोखां मदद घुरूं था ऐं घुरंदा रहंदासीं। पढ़ो अथा मञो नथा? इय्याका नस्तईन जी माना त पर न ख़ास, इय्याका माना ख़ास रब जे आॾो निमाज़ में बीठो आहे, उते चवे थो दौर थो करे बि चवे थो भई इय्याका नस्तईन, ख़ास तोखां मदद घुरंदासीं। ॿाहिरि निकिरी चवे या अली मदद या दस्तगीर मदद, क़ुरान खे मञई? इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन जी माना बि नथा पढ़ो। लिखो पियो आहे क़ुरान में, माना पढ़ी ॾिसो। क़यामत में हलणो था ॿेड़ी पंहिंजी क़यामत न विञायो। मूंखे तनख़्वाह त नथी मिले जो मां तव्हांजे ॻोठ में आयो आहियां। चवनि त मां हिनखे को रुपयो बि चयो आहे त मूंखे ॾियो। काशे में हिन खां घुरी आहे पुछो क़ुरान पाक ते मां कुझु चयो थोमान? खुदा जो कसम आहे क़ुरान खोले था ॾेखारियो। इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन जी माना त वञी पर न, इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन जी माना ख़ास तुंहिंजी इबादत कयूं था ऐं कंदा रहंदासीं, ख़ास तोखां ई मदद, ख़ास ॿिए खां न, ख़ास तोखां मदद घुरूं था ऐं घुरंदासीं। ॿाहिरि निकिरी वरी ॿियनि खे सॾे, ॿाहिरि निकिरी ॿियनि खे पुकारे, होॾां क़ुरान ही पढ़े, ॿाहिरि पंहिंजूं करे। तंहिंजे करे रब थो फरमाए क़ुरान में खोलो, अचो त खोले ॾेखारिया आहिनि। रब थो चवे वला तदउ मिन दूनिल्लाह, न सॾ अल्लाह खां सवा ॿिए खे। लिखियो पियो आहे सूरत यूनुस आहे, 11हों सिपारो आहे। खोल क़ुरान नोट कर, वला तदउ मिन दूनिल्लाह मा ला यनफउका वला यज़ुरुका। हिन क़ुरान में थो चवे न सॾ अल्लाह खां सवा ॿिए खे। अरे अल्लाह त हिकु आहे न,
मोहम्मद करीम भी रसूलुल्लाह है, अली वलीउल्लाह है, अली अल्लाह तना है, मोहम्मद अल्लाह तना है, मोहम्मद भी रसूलुल्लाह समान। इन कुरान में तो चले वला तदो मिन दूनिल्लाह, न सद अल्लाह को सवा बेखे, या मञो या खणी जो त मां खणी वञा रखिया छो अथव। भला तदो मिन दूनिल्लाह चवे तो न सद बेखे अल्लाह को सवा छो। माला यनफौक वला यज़ुरुक, न तोखे नफ़ो ॾींदा न नुक़सान। आ खोले मां जाए खणिया माना वारो त मां खोले जाए तूं पढ़। माला यनफौक वला यज़ुरुक कुरान में तो चवे न तोखे नफ़ो ॾींदा न नुक़सान। अदा मां पंहिंजी ॻाल्हि त नथो मञा, जेको रखियो वेठा हो घर में उनखे मञो छो नथा। मां पंहिंजी ॻाल्हि नथो चवां, पीउ जी ॻाल्हि नथो चवां, मुर्शिद जी ॻाल्हि नथो चवां, बुज़ुर्ग उस्ताद जी ॻाल्हि त नथो चवां, मां त क़ुरान जी ॻाल्हि थो कयां न। फला तदो मिन दूनिल्लाह चवे थो न सद अल्लाह को सवा ॿिए खे न। छो माला यनफौक वला यज़ुरुक, न तोखे नफ़ो ॾींदा न नुक़सान ॾींदा। अॻिते फरमाए थो फ़इन फ़अलता फ़इन्नक इज़म मिन ज़ालिमीन, जेकॾहिं ईअं कई अल्लाह खां सवा ॿिए खे सॼी, क़ुरान थो चवे पोइ तूं ज़ालिम आहे। तूं ज़ालिमा पोइ अल्लाह खां सवा ॿिए खे तूं सॾी। सॾ अल्लाह जो हक़ आहे, पुकार अल्लाह जो हक़ आहे, अल्लाह खां सवा ॿिए जो हक़ न आहे। अदा ईअं खणी सम्झ, तूं चवंदे हे अल्लाह जा प्यारा आहिनि, छो न हिन खे सॼूं। मां बि मञा थो प्यारा आहिनि, मुंहिंजो बि ईमान आहे, ख़ुदा जा सालिबाना वली ख़ुदा जा प्यारा आहिनि, पर हिकिड़ो हक़ अहिड़ो हूंदो आहे जो केतिरो बि प्यारो हुजे उनखे हक़ में हिसो न ॾिबो आहे। दोस्त तुंहिंजो मुंहिंजो प्यारो आहे, में काहे ॾींदासीं, ज़मीन में एक ॾींदासीं खणी, अन्न जी गाड़ी भरे मोकिलींदासीं। जेको तुंहिंजो असांजो ख़ासि हक़ आहे, केॾो बि प्यारो हुजे उन घरवारी असांजी जो नज़र करे त प्यारो आहे, चवंदासीं ठहियो हुजेसि भला। हा सभु कंहिंजो हक़ पंहिंजो आहे, असांजी घरवारी केतिरो बि प्यारो हुजे उनखे हक़ न ॾींदासीं। रब चवे थो सॾ मुंहिंजो हक़ अथई, इन हक़ में ॿिए खे भवा न कर। पुकार मुंहिंजो हक़ आहे, इबादत मुंहिंजो हक़ आहे, झुकण मुंहिंजो हक़ आहे, सजदो मुंहिंजो हक़ आहे। नबी से फरमाया